असां इन वक़्तु मौजूद आहियूं मेन इंडस हाईवे रोड ते। राति जेको हिते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मेन इंडस हाईवे रोड ते ॾुआरियुनि जेको आहे का करे हथियारनि जे ज़ोर ते ट्रक ड्राइवरनि खे अगवा कयो वियो आहे। तंहिं बाद ट्रक ड्राइवरनि पारां अॼु जेको आहे हिते मेन इंडस हाईवे रोड खे मुकमल तौर ते ब्लॉक कयो वियो आहे। रोड बंदि थियणु सबबु जेको सिंध पंजाब में बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक आहे उहो पूरी तरह मुअतल थी वई आहे। वधीक अचो त हिते असां सां ट्रक ड्राइवर मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। यार रात को आए थे इधर 30-35 के 25 के करीब बंदे थे, बहुत फायरिंग कर रहे थे, गाड़ियों में भी बहुत बस्ट किया हुआ है ठहरों को, और बंदों को लेके गया है भाई 8 बंदे लेके गया है। अभी ये बंदों को वापस कर दे, इसका इतना बड़ा तावान होगा। ठहरों का देखो कितना बहुत बड़ा तावान हो गया। अभी ये बेचारे लोग अपना गाड़ियों का अगर खर्च इसका ठहरों को डाले, अगर वो चोरों को पैसा दे, इसको क्या करे। पुलिस मुतालिब हमारा सिंध पुलिस से यही मुतालिबा है कि भाई बड़ा मेहरबानी करो, ये बंदों को जो है रिहा करो, इसको लाओ बस। अदा असांजो इहो मुतालबो आहे त असांखे पंहिंजा माण्हू खपनि। जेसिताईं माण्हू न ईंदा असां रोड खोलींदा देना बिल्कुलु। असांजा माण्हू 3 विया आहिनि साईं। टोटल हितां माण्हू 5 विया आहिनि अगवा थी। 8 न 3 ज़ख़्मी थी विया आहिनि, 5 अगवा थी विया आहिनि। टोटल माण्हू 8 ज़ख़्मियुनि जी हालत हिन वक़्तु सीरियस पिया आहिनि। रहीम यार में आहिनि। हथियारबंद घणा हुया उन्हनि ते? हथियारबंद तक़रीबन 25 खां 30 हथियारबंद हुया। न फुर त कुझु न कयो, बाक़ी जेको आहे त उन्हनि सां विढ़िया आहिनि, जेको आहे त सिधियूं फायरिंग कयूं, टायर बस्ट कया अथनि। ॿियो जेको आहे उन्हनि खे अगवा करे खणी विया आहिनि। टाइम छा हुयो उन वक़्तु? टाइम उन वक़्तु हुयो 7 बजे, 7 साढे 7 जो इहो वक़्तु हुयो टाइम। न हिन वक़्तु पुलिस मौजूदु न हुई। जी बिल्कुलु नाज़रीन, मूंसां गॾु हिते जेको ट्रक ड्राइवर मौजूदु हुया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। उन्हनि जो चवणु आहे त ॾुहारियुनि जेको आहे रोड ते हमिलो करे 8 माण्हू अगवा करे आया आहिनि ऐं 3 माण्हू सख़्तु ज़ख़्मी करे आया आहिनि, जिन जी हालत ॻणती जोगी आहे। हिननि जो इहो ई मुतालिबो आहे त जेसीं ताईं असांजा माण्हू बाज़ियाब न थींदा, ही मेन इंडस हाईवे रोड बंदि रहंदो। जी।